नाज़िन पीरजोकोट भरिसां सदर जी भेटियों में आबाद माइनर जी घाटी न थियण सबब आबादगार सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसो तास्कर ख़ासखेली जी ही रिपोर्ट। जी त नाज़िन पीरजोकोट लगोट सदर जी भटियूं में आबाद माइनर जी काफ़ी अरसे खां वठी घाटी न थी आहे। घाटी न थियण जे करे जेको आहे गंद गाण जेको हिन में अची वियो आहे। माइनर में आहे आबादगार जेके आहिनि तमामु सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवनि। उतां शुरू थिए छा हिन में घटि में 27 आडियूं आहिनि। 27 आडियुनि में पर घाटी खई हुयूं, 2 आडियूं 3 मोड़ में खयूं हलिया विया, वरी पुछड़ी उहा ई पई आहे। तव्हां ॾिसी सघो था, भरे सघो था, जेको बि आहे रुॻी पन नड़ थिया आहिनि। पाणी पोइ ते बीठो आहे, पुछड़ीअ ते जेको आहे हिकु चकर पाणी पुॻा वरी ॾिठो ई न आहे जेको पाणी। तव्हां हेॾा फसल बि ॾिसी सघो था, कदु ई कान था, कुल सड़ी विया आहिनि। 27 28 आडियूं आहिनि। उन्हनि जो जेको आहे सो उन्हनि जी घाटी पीड़ा थींदी, ठीको खणी अचनि था, बसि पोयां खणी जिते वॾे वॾे माण्हू जा आहिनि, जिते बि आहिनि उतां खणी पोइ ते अचनि ई कान था। पाणीअ में हे केला सुकी विया आहिनि। छा आबाद थींदो, छा असां खाईंदासीं? ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू, इन रोज़गार इहो ई आहे। कहिड़ी शाखा? आबाद में इहा ई अथव। असां अर्ज़ु था इहो ई कयूं त असांखे पाणी खपे। हिन शाखे जी अहिड़ी हालत लॻी पई आहे, बूढ़ा लॻा पिया आहिनि, पाणी आहे ई कोन। असांजे पोखां सड़नि जूं पयूं, असांखे घाटी खपे। असां शुक्रगुज़ार थींदा वज़ीर आज़म कहिड़ी माइनर आहे? त आबाद माइनर जी जेका बि प्रिपेयर तरीक़े सां घाटी थी वञे, ही घाटी कागज़ी कार्रवाई तौर पूरी ॾेखारनि था, पर किथां माना 5 जरिबनि जो मुंडो आहे, लाम आहे, टुकरो आहे, ईअं कयूं, किथे पुछड़ी किथे मुंड, इहा शइ कयूं हलिया था वञनि। ऐं सभ खां पहिरियां असांजी रिक्वायरमेंट इहा आहे त जेके पुलियूं आहिनि ऐं जेके मंगुलियूं आहिनि उहे बंदि पयूं आहिनि, उन जी खोटाई थिए कोन थी। असां हारी ज़मींदार आबादगार पंहिंजे मदद पाण त माण्हू कढी, कुड़मी कढी, हारी कढी, उन्हनि पुलनि जी सफ़ाई था करायूं। हिन वक़्तु हिन आबाद माइनर ते जेकी बि ज़मीन आहिनि, हिन वक़्तु पीर साहब बागारी जी बि आहे, साईं उमर साईं जी आहे, साईं राशिद शाह बाबा जी आहे, ऐं सभिनी जी असांजी राति ॿियो मिसकिन ग़रीबनि जी बि आहिनि ज़मीन, जेके पाणी असांजी आख़िर में टेल ताईं नथो पहुची सघे। मोड़ ते जॾहिं आहिनि उहे पंहिंजो भराइनि था ज़मीन, ॿुढा ॾेई बि, बाक़ी आख़िर में जेकी ज़मीन आहे, जेके बि ज़मीनदार खातेदार आहिनि ॾाढा परेशान आहिनि। जी नाज़िन जेको आबाद माइनर जे आबादगारनि जेको आहे दाईंदे इहो ॿुधायो त काफ़ी अरसे खां वठी जेका घाटी नथी खणे, घाटी न हुजण जे करे जेको आहे माइनर में जेको आहे गंद पियो आहे ऐं पाणी नथो अचे, ऐं वॾी हिकिड़ी तमामु जेका त परेशानी आहे। हिननि डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि वसावरनि खां जेका अपील कई आहे त सदर जी भटियूं आबाद माइनर जी घाटी खणाए ऐं जेका बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन फराज़ ख़ासखेली सां गॾु असगर ख़ासखेली।